खां पोइ हिकु बार ॿीहर मूंखे भलीकार चऊं था ऐं सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगार आहिनि रिफ़तुल्लाह औरंगज़ई साहब, उहे भी इस सां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। रिफ़तुल्लाह साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया और सारा मुल्क जो है वो सोग में है। कल ये जो पेशावर में जो कुछ हुआ, जो शोदा हैं हमारे 100 से ज़्यादा तादाद हो गई है उनकी, तो TTP के हवाले से बड़ा चर्चा है सारे मुल्क में। इस सानिये के बाद रज़ा रब्बानी साहब, मुशाहिद हुसैन सैयद, दूसरे रहनुमा बार बार ये कह रहे हैं कि PTI ने किस तरह इनसे मुज़ाकरात किए, पार्लियामेंट को इत्माद में नहीं लिया गया, अब उस पर आया जाए। जैसे पहले नेशनल एक्शन प्लान जुड़ा था, इस तरह की कोई हिकमत अमली हो। आप किस तरह देखते हैं दहशतगर्दी के बढ़ते वाकयात को? सर देखिए, पहले तो ये मैं आपको बताता चलूं कि ये हमला जो है ये TTP ने नहीं, मतलब उसकी जिम्मेदारी TTP ने कबूल नहीं की है जी। TTP ने रात को एक अपना वजाहती बयान जारी किया है जिसमें उन्होंने कहा है कि हमारा पेशावर हमला जो है उससे हमारा कोई ताल्लुक नहीं है, ये जो पुलिस लाइन के ऊपर हुआ है। और कुछ अर्सा पहले उन्होंने ये TTP ने एक कोड ऑफ एथिक्स किस्म का जो है ना वो अपना ये मीडिया में जो है ना रिलीज किया था। उसके तहत उन्होंने ये दावा किया था कि इसके बाद हम जो सिविलियन इलाके हैं, बाजार है, मस्जिद है, मदरसे है या स्कूल वगैरह है, हम उस पर हमले नहीं करेंगे। सही। तो उन बयान के साथ उन्होंने वो वाला जो उनका पुराना एक कोड ऑफ एथिक्स है वो भी मतलब टच किया है। तो अभी ये किस मतलब अलबत्ता शक जो है ना TTP पे किया जा रहा है। TTP में कुछ ऐसी तंजीमें हैं जैसे मोमेंट के तालिबान है जो इनके साथ अभी ये इनमें मर जो गए हैं, ये तकरीबन साल 1.5 साल पहले, उनके कुछ ट्विटर अकाउंट, उनके जो कुछ प्रो ट्विटर अकाउंट है मोमेंट तालिबान के, उससे इस हमले पे जो है ना खुशी का इजहार किया जा रहा है। तो ऐसे एक शक जो है ना वो उन पे जाहिर किया जा रहा है, लेकिन अभी तक किसी ने जो है ना इसकी जिम्मेदारी कबूल नहीं की। जमायतुल एहरार के हवाले से कहा जा रहा है पहले TTP का हिस्सा थी, हो सकता है उन्होंने किया है। IG का जो बयान है आज का सर, बिल्कुल ये मैं भी उसी की बात कर रहा हूँ जो कि वो मोमेंट के तालिबान है, जमातुल एहरार, और ये बाद में उमर खालिद खुरासानी, इनकी जो ये अफगानिस्तान में मारे गए थे, TTP में ये शामिल दोबारा से मर जो गए थे। और ये फाउंडिंग मेंबर पैसे थे उमर खालिद खुरासानी, और ये नायब अमीर थे। फिर ये जब डॉक्टर अहमद अल ज़वाहिरी अफगानिस्तान में मारे गए तो उसके एक हफ्ते के बाद ये भी जो है ना अफगानिस्तान के अंदर एक नामालूम हमले में मारे गए। और उस वक्त ये ऐसा मौका था कि उस वक्त TTP और गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के मुज़ाकरात भी चल रहे थे जी। लेकिन उस वक्त TTP ने और ये जो एहरार के तालिबान है, इन्होंने इसका इल्जाम जो है वो पाकिस्तानी हुकूमत के ऊपर लगाया था। तो ये अभी जो है ना ये मतलब किसी ने बाकायदा ये इसकी जिम्मेदारी कबूल नहीं की इस वाक़े की, लेकिन अभी 1-2 दिन तक जो है ना ये मालूम हो जाएगा कि ये किसका काम हो सकता है। अलबत्ता जो आपने बात की TTP के हवाले से कि उनकी वो जिस तरह ये वाक़यात हो रहे हैं, तो पिछले तकरीबन 1.5 साल में हम ये कह सकते हैं कि TTP की दोबारा से एक किस्म की रिबर्थ हुई है, उनकी दोबारा से जन्म हुई है जी। 15 अगस्त 2021 को जब अफगानिस्तान में हुकूमत की तब्दीली हुई, अफगान तालिबान ने काबुल पे कब्जा किया, तो उसके बाद से जो है ना TTP की ताकत बढ़ी है। उनके जो कैदी थे तकरीबन 3-4 हजार वो भी रिहा हुए हैं। उनके हाथ में अमेरिका और नेटो का जो जदीद असलहा है वो भी उनके हाथ में आ गया है। तो और इसके अलावा तकरीबन इस 2-2.5 सालों में उनके साथ कोई 20-21 छोटे मोटे ग्रुप्स भी जो है ना दोबारा से शामिल हुए हैं। तो उनकी अफरादी कुव्वत और बाकी जो उनकी ताकत है वो काफी बड़ी है, और ये बहुत बड़ा चैलेंज बनता जा रहा है। तो अब यानी वो अब इस स्टेज पे हैं कि वो रियासत पाकिस्तान के खिलाफ एक तवील जंग लड़ने की जो है ना वो सलाहियत रखती है। लेकिन हमारे यहाँ पे जो रियासती इदारे हैं, हमारी जो हुकूमतें हैं, उनकी जो काउंटर इंसर्जेंसी या काउंटर टेररिज्म की जो पॉलिसियां हैं वो उसमें जो है ना हमें मतलब ताजाब नजर आता है। कभी जो है ना इनसे मुज़ाकरात किए जाते हैं, कभी जो है ना इनको दहशतगर्द कहा जाता है। तो आज भी जो है ना ये मतलब लोग यही सवाल उठा रहे हैं कि इनसे मुज़ाकरात क्यों किए गए, जो आपने रज़ा रब्बानी का हवाला दिया या जो मुशाहिद हुसैन ने कहा पार्लियामेंट में। तो ये सारे सवालात है, और इस पे जो है ना कोई जो है ना इसकी अब जवाब नहीं दे रहा कि कोई जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं है। तो ये बहुत बड़ा चैलेंज है। इससे निपटने के लिए अब जो है ना एक
रियासती इदारों को, हुकूमत को, तमाम जो स्टेक होल्डर्स है उनको एक पेज पे आना होगा, वरना ये जो चैलेंज है ये वक्त के साथ साथ मजीद बढ़ता जाएगा। ठीक ठीक, बहुत शुक्रिया रिफत साहब, आपने हमें वक्त दिया। नज़र ॻाल्हि इहा ई आहे बिल्कुलु त रियासती इदारा हुजनि, असांजा हुक्मरान हुजनि, ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, अहिड़नि मौक़नि ते उन सभिनी खे गॾिजणो पवंदो ऐं का हिकिड़ी ठोस ऐं जामे जेका आहे उहा हिकमत अमली इख़्तियार करणी पवंदी त इन्हनि दहशतगर्दनि खे कीअं मुंहुं ॾेई सघिजेसि थो। ऐं माज़ी जा हवाला जीअं अव्हांखे ॾिनासीं त परवेज़ मुशर्रफ जे दौर में असां जेतिरे क़दुरु ॾिठोसीं जेके हमला थिया पे, उनखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जीअं आई त सवात, वज़ीरिस्तान ऐं ॿिया खोड़ अहिड़ा इलाइक़ा हुआ जिते मुल्क जो झंडो फड़काइणु मुश्किल बणिजी वियो हो। उनखां पोइ असां ॾिठो त जॾहिं रियासत पंहिंजी हिते आई, पॉलिटिकल पार्टियूं, हुकूमत, अस्करी इदारा, त हिकिड़ो ऑपरेशन थियो ऐं उनखां पोइ अमन अमान जी सूरत हाल काफ़ी बहितर थी। उनखां पोइ वरी विच में दहशतगर्दी जे वाक़िअनि में वाध थी, त वरी APS वाक़िए खां पोइ नेशनल एक्शन प्लान ठहियो ऐं कार्रवाई कई वई दहशतगर्दनि जे ख़िलाफ़। पोइ डिघे अरसे ताईं वरी अमन अमान जी सूरत हाल हुई। त ॻाल्हि इहा ई आहे त जॾहिं रियासत पंहिंजी हिते अचे त घणो कुझु थी सघे थो ऐं हींअर बि रियासती इदारनि खे, हुकूमत खे, सभिनी खे गॾिजी करे अमन अमान जे हवाले सां अहिड़ा ठोस क़दम खणणा पवंदा त जीअं न रुगो आम जेके शहरी आहिनि उहे, पर जेके असांजा सिक्योरिटी फोर्सिस जा जेके जवान आहिनि उहे बि जेके आहिनि उन्हनि ते हमला न थी सघनि। ही सूरत हाल आहे समूरी जंहिं ते असीं ॻाल्हायूं पिया। जी नाज़रीन, उन ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगार कुर्बान बलोच साहब जेके आहिनि उहे बि असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि इस्लामाबाद मां। कुर्बान बलोच साहब, तमामु घणी महिरबानी। असीं ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं पेशावर वारो जेको इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो मस्जिद जे अंदरि, उनखां पोइ हाणे उन ते बहस हले पियो सॼे मुल्क में त TTP सां ॻाल्हियूं PTI जे दौर में कहिड़नि शर्तनि ते थियूं, उन सां जगबंदी कीअं कई वई, पार्लियामेंट खे इतमाद में छो न वरितो वियो। अॼु जेको मुशाहिद हुसैन सैयद या रज़ा रब्बानी साहब पार्लियामेंट में बि ॻाल्हायो, बाचा खान कॉन्फ्रेंस में बि ॻाल्हि ॿोल थी आहे उन मौज़ू ते। सो अव्हां कीअं था ॾिसो हीअ जेका समूरी सूरत हाल आहे? पाण त पहिरियां ई ॻाल्हि ॿोल कंदा रहियासीं जॾहिं तालिबान जी हुकूमत आई अफ़गानिस्तान में, त हिते बि कुझु धुरियूं जशन मल्हाए रहियूं हुयूं, पर तॾहिं ई उन्हनि ख़दशनि जो इज़हार कयो पियो वियो त अमन अमान जी सूरत हाल हिते तमामु घणी ख़राब थींदी, तालिबान हुजनि, TTP वारा, ॿिया टिया उहे वधीक एक्टिव थींदा, अमन अमान जे लाइ जेके क़दम खणणु खपनि हा उहे न खयां विया ऐं अॼु असीं भोॻियूं पिया। सो कीअं पिया ॾिसो समूरी सूरत हाल खे बलोच साहब? नसीर, महिरबानी तव्हांजी। हिन हवाले सां मुंहिंजो हिकिड़ो सादो सवाल हूंदो आहे, हाणे बि आहे, मीडिया पर्सन दोस्तनि खां बि आहे, सियासतदान खां बि आहे, तो छा पाकिस्तान में कोई अहिड़ो सिविलियन वज़ीर आज़म बाख्तियार आहे जेको अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे सघे या पॉलिसी साज़ी करे सघे? जेकॾहिं न त पोइ रियासती इदारा, मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं कुझु थियो आहे त उन में रियासती इदारनि खे पंहिंजी ज़िम्मेवारी तस्लीम करणु घुरिजे। और TTP जेको आहे उन सां ॻाल्हियुनि जे हवाले सां, तालिबान जी हुकूमत खे तस्लीम करण जे हवाले सां, उते वञी उन्हनि खे आशीर्वाद ॾियण जे हवाले सां, त इहे समूरा अहिड़ा सवाल आहिनि जेके जवाब तलब आहिनि ऐं रियासती इदारा मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे उन्हनि जो जवाब ॾियणु घुरिजे त हीउ केरु ज़िम्मेवार हुयो या केरु ज़िम्मेवार थी सघे थो मुस्तक़बिल में बि, कीअं सॼो अमल कीअं थींदो। छो त जेकॾहिं तव्हां असां माज़ी ते नज़र विझूं 2008-9 खां पोइ जेका क़ौमी सलामती कमेटी, नेशनल एक्शन प्लान, इहे समूरा अमल, उन्हनि में जेके ऑपरेशन थिया, दहशतगर्दनि जी जेल भॻी वई हुई, उहे वरी कीअं माना सिहतमंद थी विया या कार्रवाई करण जे लाइक़ु थिया, ये समूरा मामला बदकिस्मती सां असांजे क़ौमी लेवल ते इन्हनि ते डिस्कस थियणु घुरिजे, डायलॉग थियणु घुरिजे। पार्लियामेंट में तव्हां निशानदेही कई, मियां रज़ा रब्बानी, मुशाहिद हुसैन सैयद, ॿ माण्हू, बाक़ी पार्लियामेंट माना हाणे जेकॾहिं गॾियल इजलास पार्लियामेंट जो थिए पियो, उन ते बि इन्हनि शयुनि ते मुंहिंजे ख़्याल में डिस्कस थियणु घुरिजे त केरु ज़िम्मेवार आहे। जेकॾहिं जेके बि धुरियूं ज़िम्मेवार आहिनि रियासती, त उन्हनि खां पुछाणो थियणु घुरिजे, इंसाफ़ थियणु घुरिजे। सही। ऐं 8 फरवरी ते जेको इहो इजलास थिए पियो, गॾियल इजलास, रज़ा रब्बानी साहब इहा डिमांड कई आहे त ख़ासि एजेंडा वधंदड़ दहशतगर्दी हुजणु खपे, उनजे ख़िलाफ़ पॉलिसी। सो अव्हांखे लॻे थो त फोकस हेठि उहो हूंदो या जेको कुझु अॼुकल्ह थिए पियो मुल्क में त इलेक्शन करायो, कहिड़ी असेंबली अॻु टुटी, कहिड़ी पोइ टुटी, हाणे छा थियणु खपे? ॾिसूं पिया त सियासत फोकस घणो आहे, बाक़ी अमन अमान जी सूरत हाल, महांगाई, मईशत, उन ते को ध्यानु न आहे जेको हुजणु खपे। नसीब, मां सम्झा थो त ही प्लान आहे जेको बि त सियासी गेम खेॾो, इल्ज़ामबाज़ी कयो, नाटक कयो सियासी, उहो उन में सियासी जेको काम आहे उनखे ज़िंदा रखो, त बाक़ी जेके बि जीनियन इशूज़ आहिनि
मुल्क में सिक्योरिटी सूरत हाल है, मुआशी बहरान है, महंगाई है, अवाम लाइ जेको अफरात ज़र जी तबाहकारी है, तो इन समूरनि शयुनि खां अवाम जो ध्यान हटाइण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में ही कयो पियो वञे। न त मुंहिंजो त हिकिड़ो सवाल ॿियो जेको नॉर्मल आहे, कुझु ॾींहंनि खां बाबा जॾहिं हाणे इमरान ख़ान सियासी तौर उनजो एज ए स्टेक होल्डर पार्लियामान में क़ौमी असेंबली में किरदार ख़त्म थी वियो उनजी जमात जो, सूबाई असेंबलियुनि में उनजो किरदार ख़त्म थी वियो त पोइ उनखे वरी ज़िंदा करण जी या थोरियूं घणियूं जेके सियासी तव्हां बद छोड़ कयो पिया उनजी ज़रूरत कहिड़ी आहे? फवाद चौधरी उनजी हैसियत हाणे छा हुई जो कि हाणे उनखे गिरफ़्तार करण जी तव्हांखे नौबत आई आहे? 8-10 ॾींहंनि खां रुॻो फवाद चौधरी हले पियो मीडिया ते त हुनखे हुन अदालत में आंदो वियो, हू जेल वियो, हू कस्टडी में हो, हू लाहौर वियो। तव्हां लाल हवेली खे ताला हणो पिया त छा ही सॼो सदियूं शेख रशीद उन में रहियो, एज़ अ वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो, वो घरो वज़ीर रहियो, इंफॉर्मेशन जो वज़ीर रहियो, उनखे मुख़्तलिफ़ वज़ारतूं मिलियूं, तो छा हिकिड़ो वज़ीर तव्हांजो कब्ज़ा खोर बि हो पर वज़ीर बि रहियो? सही। तो ही समूरा रियासत जे हवाले सां उनजे किरदार जे हवाले सां अहम सवाल आहिनि, तो उन्हनि जो जवाब केरु ॾींदो? मुंहिंजे ख़्याल में संजीदा इशूनि क़ौमी डायलॉग थियणु घुरिजे, ज्वाइंट पार्लियामेंट जे लेवल ते थियणु घुरिजे या ॿियनि फोरम ते थियणु घुरिजे, पर हाणे मुंहिंजे ख़्याल में हिक ॿिए खे छंडणु घुरिजे त केरु केतिरो गुनहगार आहे। ऐं अव्हांखे लॻे थो त असां जेके बि पॉलिटिकल पार्टियूं आहिनि हुकूमत में या मुखालिफ़ धुर में उहे इन मामले ते ईंदियूं ऐं जेको असल मसइलो जेको जंहिंजी निशानदेही अव्हां कयो पिया उन तरफ़ ईंदा इहे इहा ई सियासत पई रहंदी? मूंखे संजीदगी अहिड़ी क़िस्म जी फ़िलहाल बदकिस्मती सां ॾिसण में न पई अचे, छो त मुंहिंजे ख़्याल में मौजूदा सियासी धुरियूं इमरान ख़ान हुकूमत वञण खां पोइ हुकूमत खेॾे पियो त मूंखे इक़्तिदार ॾियो, पोइ सभु शयूं माना वञनि भली खूह जे तरे में। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो साॼी सियासी नाटक मौजूदा इत्तेहादी हुकूमत वफ़ाक़ वारी करे पई। फवाद चौधरी जी मूं गिरफ़्तारी जी ॻाल्हि कई, फवाद चौधरी अहिड़ो तुर्रम ख़ान कोन्हे जंहिं ते सॼी रियासती इदारा लॻा पिया हुजनि, FIA, पुलिस, अदालतूं या लाल हवेली अहिड़ो इशू कोन्हे जिते 100 माण्हुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल हुजनि, शहादतूं थियनि, उन खां पोइ बि तव्हां सियासी जेके नाटकनि खां बाज़ नथा अचो त मुंहिंजे ख़्याल में सियासी धुरियुनि लाइ इहो सवाल आहे। ऐं इहो जेको नाटक आहे मुंहिंजे ख़्याल में घणो वक़्तु हाणे हलणु मुश्किल थो लॻे, चूंडूं आम चूंडूं भला हाणे न त 6 महीननि खां पोइ साल खां पोइ मथे सर ते आहिनि। मुंहिंजे ख़्याल में आवाम जंहिं नमूने सां हाणे ॾुखियाई में गुज़ारे पियो पोइ इन जो हिसाब ज़रूरु कंदो, जेके बि सियासी धुरियूं आहिनि XY हुजे, Z हुजे, इमरान ख़ान हुजे, PTM हुजे, त हाणे ॾुखियाई जो हिकिड़ी अंत थी चुकी आहे, इंतिहा आहे इन जो। हाणे त मुंहिंजे ख़्याल में आवाम हिसाब ज़रूरु कंदो। सही। ऐं उन सां ई थोरो जेकॾहिं बलोच साहब कनेक्ट कयूं, मुशाहिद हुसैन सैयद बि अॼु तोड़े जे नवाज़ लीग जा उहे सेनेटर आहिनि, उन्हनि अॼु ॻाल्हि कई त ज़ियाउल हक़ खे गारियूं त सभई ॾियो था पर उन्हनि जूं पॉलिसियूं जेके आहिनि उन्हनि खे कंटिन्यू कयो थो वञे। ज़ियाउल हक़ बि एसि ताईं इलेक्शन लाइ राज़ी न पियो थिए जेसि ताईं उनखे मनपसंद नतीजा नज़र न पिया आया। अॼु उन्हनि इहा ई ॻाल्हि कई त अव्हां बि इलेक्शन न पिया करायो, फौरी इलेक्शन जी तारीख़ ॾियो। हाणे त हुकूमती सिफ़ुनि मंझां बि अहिड़े क़िस्म जा आवाज़ अचनि पिया। यार ॿुध नसीर, मां सम्झां थो त हाणे पाण एज़ अ जर्नलिस्ट बि सम्झूं था त ही मामला कोन पिया हलनि, ठीकु है। तव्हांजा क़ौमी इदारा वर्किंग कंडीशन में गैर फ़ाल आहिनि। तव्हांजो इमरान ख़ान खे तव्हां आउट कयो क़ौमी असेंबली मां, छा क़ौमी असेंबली तव्हांजी फ़ाल आहे? को क़ौमी इशू को डिस्कस थिए थो? छा अवामी इशू डिस्कस थियनि था? जे नथा थियनि त पोइ भली हिकु धुरियूं तव्हां वेठा हुजो, 6 महीना वेठा हुजो, साल वेठा हुजो, उनजो मुदो वधायो, कहिड़ो थो फ़र्क़ु पवे? सूबाई असेंबलियूं तव्हांजी वॾो सूबो आहे पंजाब, उहो नॉन फंक्शनल आहे, उते तव्हां चूंडूं कोन पिया करायो। KPK जिते दहशतगर्दी आहे, जिते अवाम जी जेका जान माल दाव ते आहे, तव्हांखे रियासती पॉलिसी जी ज़रूरत आहे, तव्हां उते अवाम वटि वञण लाइ तयारु न आहियो। तव्हां चाहियो छा था? इहो त सियासी धुरियुनि खे जवाबु ॾियणु घुरिजे त हुकूमती सुफ़नि में बि
अञा जीअं टाइम गुज़रंदो मुंहिंजे ख़्याल में इहो सवाल शिदत अख़्तियार कंदो। ही त हाणे ॿियो मरहलो आहे। हिकिड़ो मरहलो त हुकूमती जमातनि में रीवेपिंग या री इमेजिंग पाकिस्तान जी शिकल में सवाल उथे शुरू थी चुको आहे, 2-3 सेमिनार थी चुका। हाणे तव्हांजे पार्लियामान में अहिड़ा सवाल उथंदा, सुभाणे जॾहिं आवाम इहो सवाल करणु लॻंदो त पोइ तव्हां किथे बीठा हूंदो। सही था चओ, सही था चओ। वॾी महिरबानी अवां जी बलोच साहब, ऐं असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, कुर्बान बलोच साहब जी राय बि अवां जे साम्हूं आहे। कुर्सी जेका आहे उहा थिए पई, उनजी सियासत थिए पई, ऐं अॼु मुशाहिद हुसैन सैयद हुजे, रज़ा रबानी साहिब ॿिया उहे अचनि पिया त इहा जेका कुर्सी वारी गेम आहे इहा मुल्क जे लाइ कंहिं बि रीति जेका आहे उहा फ़ाइदेमंद न हूंदी। ऐं सभिनी धुरियुनि खे, सियासी धुरियूं हुजनि, अस्करी धुरियूं हुजनि, सभिनी खे सोचणु खपे त मुल्क खे असीं अॻिते कीअं वठी वञी सघूं था, अमन अमान कीअं बहितर थींदो। मईशत जी सूरत हाल जे हवाले सां बि वक़्त जा जेके हुकुमरान आहिनि, अपोज़िशन आहिनि, जंहिंजी इहा ज़िम्मेवारी आहे, सो उन्हनि खे उन ते सोचणु खपे। बाक़ी इलेक्शन, ॿिया मामला, इहे सभु तॾहिं थींदा जॾहिं मुल्क हूंदो, मुल्क जा माण्हू हूंदा। सो फोकस मुल्क हुजणु खपे, मुल्क जी सलामती हुजणु खपे, ऐं मुल्क जा माण्हू हुजणु खपनि। उन सां ई अॼु जो असांजो प्रोग्राम आहे हिते उहो पुॼाणींदो पहुचे। इंशाअल्लाह हयाती रही सुभाणे हिकु भेरो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।